फरमाईंदा ताबेदारी कयो वतबि मा यूहा इलैक मिन रब्बिक। प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ताबेदारी कयो उन शइ जी जेको अव्हां जे तरफ़ वही कयो वियो अल्लाह पाक जे तरफ़ खां, रब जे तरफ़ खां जेका शइ मिली उन शइ जी तव्हां ताबेदारी कयो। उन शइ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला तव्हांजी हर क़िस्म जी रहनुमाई करणु फरमाई। ही वही नाज़िल थी अल्लाह पाक जे तरफ़ खां। इन वही जे अंदरि अल्लाह पाक हर शइ ॿुधाइणु फरमाई, हता के पेशाब करण जो तरीक़ो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारे फरमायो। पलीदीअ खे कीअं जेको आहे पाक कयो, कपिड़े धोइण जा तरीक़ा, इस्तंजे करण जा तरीक़ा, साईं मुंहिंजे खे चवां वुज़ू करण जा, ॿाहूं धोइण जा सभु तरीक़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारणु फरमाया। घर में दाख़िल थियण जा तरीक़ा, हर शइ ही दीन कामिल आहे। हिन दीन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी नाक़सियत आहे ई कोन। पोइ हिन दीन खे हाणे जेकॾहिं इंसान हे तव्हां ॾिसंदव त हे अॼुकल्ह जेको इहो हले थो बाबा सुभाणे फलाणी ईद आहे, फलाणी ईद आहे, फलाणी ईद आहे, त हुन ते जेकॾहिं चओ त साईं जेकॾहिं सुभाणे फलाणी ईद आहे त इहो भला साहिब अमल छो न कयो? जी साहिब अमल कयो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमल कयो, पर साईं जन रोज़ो रखी करे अमल कयो। कीअं? उहो हदीस पाक में अचे थो त साईं जन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अक्सर करे नफ़ली रोज़नि में सूमर जे ॾींहं जो रोज़ो रखंदा। पुछूं त साईं तव्हां रोज़ो कीअं रखियो? फरमायूं त सूमर जो ॾींहुं मुंहिंजे पैदाइश जो ॾींहुं, इन जे करे मां रोज़ो रखियो। त हाणे इत्तिबाउ इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुनत जो इत्तिबाउ इहो आहे। तव्हां बि रोज़ो रखो, कन वरितो ईद मल्हाईंदा, ईद ॾींहुं त रोज़ो न थींदो, रोज़ो थींदो त ईद न थींदी, इहो कानून आहे। तव्हां बि रोज़ो रखो, उन में तरक़ी करे तव्हां जेको आहे दीन खे सॼे खे मटाए छॾियो। ऐं चवंदा त साहब भला बिरयानी खाधी, तव्हां बिरयानी था खाओ। साहब जेके पखा हलाया, एसियूं हलायूं, एयर कूलर हलाया, तव्हां एयर कूलर था हलायो, तव्हां गाॾियुनि ते चढ़ी घुमो था। इन जटनि खे बि ख़बर न आहे दुनिया जी तरक़ी ऐं दीन जे अंदरि फ़र्क़ु आहे। दुनिया जी तरक़ी इहा थींदी रहंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि सवारी कई उठ ऐं गॾ ऐं खचर जी, त असांजे कोई कारुनि ते हिननि ते हलंदा थी बिदअत आहे। इहा दुनिया जी तरक़ी आहे। इन खे माण्हू दीन सम्झी करे अमल न कंदो आहे। बाबा गॾ ते चढ़ंदो त सवाब अथसि, कार ते चढ़ंदो त बिदअत आहे। त हिननि जेको आहे हिन बिदअत ऐं सुन्नत जे फ़र्क़ खे न सम्झो। जीअं आसान लफ़्ज़नि में ईअं चइबो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहबत खे, सुन्नत खे ईअं मल्हाइजे, ईअं अमल कजे जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ऐं साहब खे सेखारे। ऐं बिदअत हुनखे चइबो आहे जो रसूलुल्लाह जी मोहबत जे नाले ते पंहिंजी ज़ाती ख़्वाहिशुनि खे माण्हू मल्हाए, ज़ाती ख़्वाहिशुनि खे, पंहिंजे ज़ाती जेके इरादा हुजनि उन्हनि खे पूरो करे, त इनखे चइबो आहे बिदअत। सो हे शयूं त तरक़ी वारियूं शयूं त उन वक़्त में हुयूं कोन। उन वक़्त में हुजनि हा, साहब इस्तेमालु न कंदा, पोइ खणी चवां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत उन वक़्त में बि हुई। जेकॾहिं एॾी आम हुजे हा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण पंहिंजी विलादत जी तारीख़ बि ॿुधाइनि, साहब इकराम खे ॿुधाइनि त बाबा मुंहिंजी विलादत जी तारीख़ 12 रबिउल अव्वल त वारो कजो न, त देगड़ा भत चाढ़े करे रोड ते जुलूस वुलूस सभु कुझु कढिजो। पर पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ो को बि अमल न कयो, न अहिड़ो कंहिं साहबी अमल कयो। त असुल दीन नालो इन शइ जो आहे जो इत्तिबा हुजे अल्लाह जे रसूल जो, अल्लाह जे रसूल जे साहबा जो। त दीन मटाइणु इहो जेको आहे शैतानी सिफ़त आहे। पोइ हाणे शैतान जे पोइ इंसान हलंदा त नमाज़ पढ़नि कोन, बाक़ी साईं कयो सिधा छा थी पियो? तव्हांखे भला हिन जी ख़ुशी न आहे? मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पैदाइश जी जेकॾहिं ख़ुशी न हुजे त पोइ जेको मुस्लमान कहिड़ो आहे? उनजो इत्तिबा कहिड़ो? उनजे चेहरे ते इहा सुन्नत छाजी? उनजी नमाज़ कहिड़ी? उनजो क़ुरान कहिड़ो? उनजो ज़िंदगी जे अंदरि कलमो कहिड़ो? इहो सभु जो सभु शयूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पैदाइश ऐं साईं जन जी ज़िंदगी मुबारक जी ख़ुशी आहे ऐं अल्लाह जे रसूल जे इत्तिबा जो नालो आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इत्तिबा जे पोयां हलण जी कोशिश आहे। तॾहिं ज़िंदगी जे अंदरि इंसान इहे अमल पियो करे, इहे लिबास पियो पाए, साईं इहे नमाज़ूं पियो पढ़े, साईं आज़ानी पियो चवे, इहे ज़िक्र पियो करे, इहे दुरूद पियो पढ़े, इहे जेके आहिनि ज़कातूं पियो अदा करे, इहे तिजारत जे अंदरि हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु पियो करे, क़ुरान ते अमल पियो करे, इहो सभु जो सभु मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत जी निशानी आहे। बाक़ी हाणे इहे मोहबत जे अंदरि सिर्फ़ु 12 महीने साल जे अंदरि हिकिड़ो हलवे जो देगड़ो पचाए करे होॾे लाहौर जे पासे हिकिड़ो वॾो हिकिड़ो देगड़ो पचाईंदा आहिनि, ॾाकड़ ते चढ़ी करे त हलवो कढी पाण में विराए करे खाईंदा आहिनि। सो ख़ैर मां हिकिड़ो अर्ज़ु कयमि त ताबेदारी उहा आहे जेका अल्लाह तबारक व तआला नाज़िल करणु फरमाई। ऐं ताबेदारीअ खे, दीन खे, दुनिया खे माण्हू खे गॾाइणु न घुरिजे। दुनिया जी तरक़ी अलॻि आहे। साहिब इकराम पखा इस्तेमालु न कयो त उन वक़्त में पखनि जी तरक़ी हुई कोन। हुजनि हा इस्तेमालु न कंदा, पोइ खणी हिकिड़ो सवाल पैदा थिए पियो। ऐं हिन वक़्त में त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत उन वक़्त में बि हुई। ऐं इहा शइ कंहिं बि नबीअ वटि का जेको आहे अहमियत वारी न रही आहे जो नबीअ जे विलादत वारे ॾींहं खे मल्हायो वञे। जेकॾहिं अहिड़ी अहमियत वारी शइ हुजे हा त अल्लाह तबारक व तआला उनखे महफ़ूज़ रखणु फरमाया हा। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत जो ॾींहुं त महफ़ूज़ ई कोन, तारीख़ जे अंदरि ई लिखियो अथनि त के लिखंदा 7 तारीख़ विलादत जो ॾींहुं, के 9 तारीख़,
के जेके वञी करे 12 तारीख़ लिखनि था, वरी उन्हनि तारीख़दारनि जो इत्तिफ़ाक़ आहे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात जो ॾींहुं 12 रबीउल अव्वल। हलो बाबा, पोइ माना 12 रबीउल अव्वल जेके वफ़ात जी ख़ुशी मल्हाइनि था, त पोइ इहे वरी पंहिंजे ईमान खे पाण चवनि। गर्ज़ इन्हनि शयुनि जो दीन सां ताल्लुक़ कोन्हे। बाक़ी हाणे जेको करे थो बेदीन वञी करे त उहो उनजो अलॻि मसइलो आहे, बाक़ी दीन सां हिन शइ जो को ताल्लुक़ कोन्हे।